बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंधी लोक अदब कहानी में खुश आमदीद। पेशे ख़िदमत आहे अॼु जी कहाणी। हज़रत अब्दुल मुतलिब एक बास बासी, उहा बास पूरी थी पर उनखे बास ॾियणु विसरी वई त उनखे ख्वाबु आयो त पंहिंजी बास पूरी कर। उन एक घेटो ज़िबह करे ग़रीबनि खे खारायो। वरी ख्वाबु आयो त अञा मन्नत पूरी कर। हिन दफ़े उन एक ढगो ज़िबह कयो। वरी ख्वाबु आयो त अञा वॾी क़ुर्बानी कर। हाणे उन उठ ज़िबह कयो। वरी ख्वाबु आयो त उन खां वॾी शइ क़ुर्बान कर। हज़रत अब्दुल मुतलिब बुज़ुर्गनि खां पुछियो, उन खां वॾी क़ुर्बानी कहिड़ी ॾियां? बुज़ुर्गनि चयो, पंहिंजे पुटनि मां कंहिंखे ज़िबह कर त बास पूरी थिए। उन पंहिंजे पुटनि खे चयो। सभु ख़ामोश थी विया। केरु पंहिंजे पाण ते ज़िबह कराए, केरु पंहिंजे पाण खे ज़िबह कराए। आख़िर में हज़रत अब्दुल्ला, जेको सभिनि मां नंढो पुटु ऐं ख़ूबसूरत हुयो, उन चयो, बाबा जान मूंखे ज़िबह कर। हज़रत अब्दुल मुतलिब खे उन पुट सां वधीक मुहबत हुई। उन करे पर्चियुनि ते सभिनि पुटनि जा नाला लिखी कुणो कढियो। पर्चीअ में हज़रत अब्दुल्ला जो नालो निकितो। हज़रत अब्दुल मुतलिब छुरो खयो। हज़रत अब्दुल्ला खे बांह मां झले ज़मीन ते लेटायो ज़िबह करण जे इरादे सां। जीअं पे छुरी मथे कई, हज़रत अब्बास जेको वॾो पुटु हुयो, उन भाउ खे छिके वरितो। हाणे पीउ ज़िबह करण लाइ छिके, भाउ बचाइण लाइ। उन खचखचा में हज़रत अब्दुल्ला जे चहिरे ते कुझु रहड़ूं बि आयूं। हज़रत अब्दुल्ला जे चहिरे ते उहे रहड़ियुनि जा निशान मरण घड़ीअ ताईं बरक़रार रहिया। उन विच में क़बीले जा चङा मुड़ुस बि अची विया। उन्हनि चयो, तव्हां पुट खे ज़िबह न कयो, पंहिंजे रब खे राज़ी करण लाइ पुट जो फ़िदियो ॾियो। हाणे तय उहो करिणो हो त फ़िदियो केतिरो ॾिजे। सभिनि चङनि गॾिजी उहो फ़ैसिलो कयो त कागज़ जी हिक पर्चीअ ते 10 उठ लिखिजनि ऐं ॿीअ पर्चीअ ते हज़रत अब्दुल्ला जो नालो लिखिजे। जे 10 उठ वारी पर्ची निकिरे त 10 उठ क़ुर्बान कजनि, पर जे हज़रत अब्दुल्ला जे नाले वारी पर्ची निकिरे त उठ वधाया वञनि। ईअं पर्ची लिखी कुणो कढियो वियो त हज़रत अब्दुल्ला जो नालो निकितो। उठ वधाए 20 कया विया, तॾहिं बि साॻियो नालो निकितो। ईअं 10 उठ वधाईंदा विया, पर हर दफ़े हज़रत अब्दुल्ला जो नालो पे निकितो। एतिरो जो जॾहिं 100 उठनि जो तइदादु थियो, तॾहिं उठनि जे नाले वारी पर्ची निकिती। उन तरीक़े सां हज़रत अब्दुल मुतलिब खे यकीन थियो त अल्लाह ताला हज़रत अब्दुल्ला जे बदिले 100 उठनि जी क़ुर्बानी मंज़ूर करे वरिती आहे। काबे जे भरिसां 100 उठ क़ुर्बान कया विया। सभिनि इंसाननि, जानवरनि, पखियुनि उहो गोश्त खाधो। उनखां पोइ अरब में इहा रिवायत क़ानून बणिजी वई त हिक माण्हूअ जी जान जो फ़िदियो 100 उठ आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हिक दफ़े वाक़े जो ज़िक्र थियो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन फ़िदिये जी तस्दीक़ कंदे फ़रमायो त आऊं ॿिनि ज़बीहुनि याने हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम ऐं हज़रत अब्दुल्ला जी औलाद आहियां। दोस्तो, इन तरह जूं वधीक किस्सा ऐं कहाणियुनि ते मबनी वीडियोज़ जे लाइ असांजे YouTube चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो।